अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अली हसन खास के लिए तव्हां ॾिसी रहिया आहियो सियालाबाद न्यूज़। नाज़रीन, अॼु असां पूरी टीम सां गॾु हर शहर में रिसर्च कंदासीं, ॾिसूं त कहिड़े शहर में केतिरी रश आहे। असां फ़िलहाल त वञूं था मेरापुर, उन खां पोइ असां वरी सियालाबाद में ईंदासीं, उन खां पोइ होतखान जलबाड़ी में वेंदासीं ऐं ॾिसंदासीं त अॼु ईद जे ॾियारे ते शहर में केतिरी रश आहे, माण्हू गॾु थियनि था या नथा थियनि, किरोना लॻी पई आहे। वधीक असां हली करे पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीअ जेका मुंहिंजी पूरी टीम आहे, सियालाबाद न्यूज़ जी पूरी टीम अॼु मूंसां गॾु आहे ऐं अॼु असां निकिता आहियूं। इनशाला अॼु शाम ताईं वीडियो तयारु करे तव्हां दोस्तनि जे आॾो पेश कंदासीं। मां अली हसन ख़ासि के लिए ॾिसंदा रहो सियालाबाद न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अली हसन खास के लिए तव्हां ॾिसी रहिया आहियो सियालाबाद न्यूज़। नाज़रीन, हिन वक़्तु मां मेरापुर जी स्टेशन ते बीठो आहियां ऐं हिते तमामु घणी रश आहे। ॿार इंजॉय था कनि, ईद जो ॾींहुं आहे अॼु ऐं नंढड़ा ॿार जेके आहिनि मुकमल हिते स्टेशन ते तव्हांखे नज़र कयो त तव्हांखे नंढड़ा ॿार ई नज़र ईंदा। नाज़रीन, असां हिन खां पुछंदासीं, ॾिसूं त हीउ भाऊ असांखे छा थो चवे ऐं लॉकडाउन जे बारे में छा थो ॿुधाए ऐं अॼु ईद जो ॾींहुं आहे उन बारे में छा थो ॿुधाए। जी, हमारे को बहुत अच्छी लगी है ईद, मगर रश इतनी थी जो कभी भी नहीं हुई इतनी रश। और लॉकडाउन को 3 महीने हो गए हैं, खुल रहा ही नहीं है शहर। अभी ईद के लिए खुला था, अभी दोबारा फिर बोल रहे हैं बंद हो जाएगा। तो ये बातें हमारे को बहुत अच्छी लग रही है ईद। माशाल्लाह इतनी रश लगी पड़ी है मेहरापुर में। नाज़रीन, जीअं त तव्हां ॾिठो अॼु तमामु घणी रश आहे मेरापुर जे शहर में ऐं मां पंहिंजी पूरी टीम सां सियालाबाद न्यूज़ जी टीम सां आयो आहियां हिते रिसर्च करणु। ऐं इन खां अलावा हाणे मां वेंदुसि हालाणी वेंदुसि रिसर्च करणु। उन खां अलावा होतखान जलबाणी में वेंदुमि, सियालाबाद में वेंदुमि। ॾिसूं था त उते केतिरी रश आहे, पर मूंखे लॻे थो त जेतिरी मेरापुर में रश आहे एतिरी ॿिए हंधि न हूंदी। हे मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो त ॾिसो तव्हां केतिरी रश आहे मेरापुर स्टेशन ते ऐं रुॻे तव्हांखे नंढड़ा ॿार नज़र ईंदा ऐं क़िस्मत सां को वॾो नज़र अचे थो, न त ॿार जाम नज़र था अचनि ऐं उहो ईद खे इंजॉय था कनि।
मां आली सन ख़ासि के लिए ॾिसंदा रहो सियालाबाद न्यूज़।